नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त समूरा इख़्तिलाफ़ विसारे दहशतगर्द जो मुक़ाबिलो करणो पवंदो। हिकु पार्टी जो लीडर जेको मूं सां हथ मिलाइण बि पसंदि न कंदो हो, इन खे बि APC में शिरकत जी दावत ॾेई छॾी आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पिशावर में एपेक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब कंदे चयो त क़ौम सवाल करे थी त पिशावर सान्यो कीअं पेश आयो, हिकु दहशतगर्द चेक पोस्ट पार करे पुलिस लाइन्स में कीअं दाख़िल थियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त सिक्योरिटी कोताही अफ़सोसनाक आहे, इन जी जांच थियणु घुरिजे। कुझु माण्हू पिशावर धमाके खे ड्रोन हमलो चई इंतशार पैदा करण जी कोशिश कई, जेको नामुनासिब हो। दहशतगर्दी खे चिथण लाइ वक़्त ज़ाया करण बदिरां अॻिते वधणो पवंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻूणे सरकार खे 2010 खां वठी 417 अरब रुपया ॾिना विया। इहे पैसा केॾां विया, उन जो एहतसाब थियणु घुरिजे। मुल्क में दहशतगर्दी जी नई लहर खे मुंहुं ॾियण बाबति वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि पिशावर में एपेक्स कमेटी जो इजलास जारी आहे। सियासी ऐं अक्सरी क़यादत पारां दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़नि ते गौर वीचार आहे। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि पिशावर में एपेक्स कमेटी जो इजलास थियो। सियासी ऐं अक्सरी क़यादत पारां दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़नि ते गौर वीचार कयो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सिंध जे वॾे वज़ीर जी शिरकत एपेक्स कमेटी जे इजलास बाबति पधरनामो जारी कयो वेंदो।